अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त हिन महफ़िल में उस्ताद जलाल चांडियो जा सभु दोस्त यार जेका सूफ़ी संगत हुई सभु गॾु थिया हुआ ऐं वॾी राग रिहाण थी, कचहरियूं थियूं ऐं उस्ताद जलाल चांडियो सां वॾी रिहाण थी। उस्ताद जलाल चांडियो तमामु ख़ुशि थी वियो, दिलि ख़ुशि थी वियो उस्ताद जलाल चांडियो जो। ऐं उस्ताद जलाल चांडियो जेको आहे हिते हिन महफ़िल में जेको आहे राग रिहाण जी महफ़िल शुरू थियण खां अॻु में उस्ताद जलाल चांडियो वीडियो वारे खे चयो त बाबा ॻाल्हि ॿुधो, यादगार वीडियो ठाहे वठि, बसि हिकिड़ी यादगारी रहे त बाबा ही दोस्त हुआ, गॾु वेठा हुआसीं ऐं वरी जॾहिं ॾिसूं त माना असांजो दिलि ठरे, हां ठरे, अहिड़ी वीडियो ठाह। ऐं जेके बि असांजी संगत आई आहे, सूफ़ी आया आहिनि, जेके बि आया आहिनि त इन्हनि खे माना भले नमूने ॾेखारे, हिकु हिकु करे सुठे तरीक़े सां उन्हनि जो फ़ोटू वठि। दोस्तों जॾहिं वीडियो ठहे पियो त उस्ताद जलाल चांडियो जी संगत ऐं उस्ताद जलाल चांडियो ॾाढो ख़ुशि थिए पियो ऐं दोस्त बि ॾाढा ख़ुशि थियनि पिया त बाबा उस्ताद जलाल चांडियो माना असांजे लाइ केतिरो ख़र्चु कयो आहे ऐं हीअ हमेशह जेका आहे वीडियो में क़ैद रहंदी। ऐं जॾहिं पोयां असांजा जेके चाहींदड़ हिन खे ॾिसंदा त तमामु घणो ख़ुशि थींदा ऐं पंहिंजो दिलि विंदराईंदा ऐं ॾिसंदा त उस्ताद जलाल चांडियो केॾो मुहबती हो, केॾो प्यार वारो हो पंहिंजे चाहींदड़ ऐं पंहिंजे दोस्तनि यारनि सां गॾु। इहा हिकिड़ी वॾी तमामु भली दिलि वारी महफ़िल थी जेका हिकु यादगार महफ़िल हुई ऐं हमेशह यादि कई वेंदी ऐं इहा रिकॉर्ड महफ़िल आहे, अॼु ताईं अहिड़ी महफ़िल न थी। राग रंग जी महफ़िल जी शुरूआत में फ़क़ीर जानड़ चंद जो जेको आहे कलाम ॻायो वियो, तमामु भलो कलाम। मूं अलाह जे दर ते अखाट आहियूं, तव्हां बि ॿुधो, तमामु बहितरीनु हो। इन सूफ़ियाने कलाम में फ़क़ीर जानड़ चंद पंहिंजे दरवेशी अंदाज़ में इंसान खे सम्झायो आहे त जेको तुंहिंजो दिलि आहे इहो ई अलाह जो घरु आहे, तो इन में खाट आहियो आहे ऐं इन में ईमान रहे थो, सभु कुझु इन में ई आहे, तो इन में कीअं खाट आहियो आहे। दोस्तों इहो उस्ताद जलाल चांडियो जो पुटु कलंदर बख़्श जलाल आहे। हाणे हिन महफ़िल में उस्ताद जलाल चांडियो हिकु पंहिंजे वॾे अज़ीम हुजण जो सबूत ॾिनो जो पंहिंजे शागिर्दनि ते पाण पैसा घुरण लाइ आयो। हालांकि पाण हिकिड़ो वॾो फ़नकार हो, अज़ीम फ़नकार हो, अज़ीम गुलकार हो। हाणे उस्ताद जलाल चांडियो हिननि ते पैसा पियो घुरे, जेके हिननि जा यार आहिनि सूफ़ी फ़क़ीर जानड़ जा शागिर्द, ऐं हीअ ॿुधाइनि पिया शाइरी में त जेको आहे शैतान तव्हांजे पोयां लॻल आहे ऐं हू तव्हां ते वार करे रहियो आहे। हीअ फ़क़ीर जानड़ चंद जी शाइरी आहे, तो अलाह जे दर ते अखाट आहियूं। उस्ताद जलाल चांडियो पंहिंजी संगत जे मथां तमामु घणा पैसा घुरिया। उस्ताद जलाल चांडियो जेको आहे पैसनि जूं बंदियूं खणी आयो, पूरियूं 10-10 जा नोट अलॻि, 50-50 जा, 100-100 जा नोट अलॻि उस्ताद जलाल चांडियो घुरणु लॻियो ऐं सूफ़ी बि तमामु घणा ख़ुशि थिया। फ़क़ीर जानड़ चंद जे शागिर्दनि अहिड़ो त फ़क़ीर जानड़ चंद जो कलाम ॿुधायो त सॼी महफ़िल जेका आहे झूमी हुई, बसि वई तारी थी वियो महफ़िल ते
ऐं तमामु जेके ॿुधण वारा हुआ, चाहींदड़ हुआ, उहे तमामु शौक़ सां ॿुधणु लॻा, दिलचस्पी सां ॿुधणु लॻा। उस्ताद जलाल चंडियो बि उन्हनि मां हिकु हो जेको ॿुधे पियो उन्हनि खे गौर सां। सूफियाणे राग में सम्झण वारनि लाइ वॾी सम्झाणी आहे, पर को सम्झण वारो हुजे जेको इन सूफ़ियुनि जे रंग खे सम्झे। सूफ़ी जानन जेको आहे पंहिंजे वक़्त जो वॾो सूफ़ी थी गुज़रियो आहे ऐं उस्ताद जलाल चंडियो हिन जो तमामु वॾो चाहींदड़ हो, पसंदि कंदो तमामु। हाणे हिन महफ़िल में उस्ताद जलाल चंडियो सॼी राति जेको आहे पंहिंजे यारनि दोस्तनि जेके सूफ़ी संग सां गॾु जाॻियो ऐं हुन जा ॿचिड़ा बि जेके कलंदर बख़्श जलाल चंडियो जेको आहे ऐं दिलबर जलाल, इहे सभु वेठा रहिया ऐं उहे बि महफ़िल में शरीक रहिया, ॿुधंदा रहिया। उस्ताद जलाल चंडियो जे 16,000 कैसेटनि जे रिकॉर्ड में ही वाहिद रिकॉर्ड महफ़िल आहे जेका तमामु भली महफ़िल आहे, वीडियो महफ़िल आहे। हाणे हीउ जेको सूफ़ी फ़क़ीर जानन चंद जो कलाम हो, मूं अलाह जे दर ते आखाट आहियूं, हाणे इहा जेका फरमाइश हुई इहा ख़ासि उस्ताद जलाल चंडियो जी हुई। हाणे हिन में जेके सूफ़ी फ़नकार चवनि था त इहा उस्ताद जलाल चंडियो जी फरमाइश असां ॿुधायूं था तव्हांखे। जो कलाम है ख़ासि फरमाइश असांजो इज़त साईं जलाल चंडियो साहिब जी आहिनि, उहो पेश कयो उन जी फरमाइश। उस्ताद जलाल चंडियो जेको फ़क़ीर जानन चंद जो तमामु घणो अक़ीदतमंद ऐं उन सां तमामु घणी मोहबत करण वारो हो, त संदसि कलाम तमामु वैध में ॿुधे पियो ऐं शौक़ सां ॿुधे पियो, तमामु बहितरीनु। इन्हनि सूफ़ियुनि फ़नकारनि हिन कलाम खे तमामु अहिड़े बहितरीनु अंदाज़ सां ऐं स्टाइल सां ॻायो जेको हिकु रिकॉर्ड थी वियो। पोइ इन खां पोइ कॾहिं बि हिन जेका शाइरी खे फ़क़ीर जानन चंद जी शाइरी खे ॿियनि सूफ़ियुनि जेको आहे अहिड़े अंदाज़ ऐं अहिड़े स्टाइल में कॾहिं न ॻायो। यादगार दिलवारी महफ़िल में उस्ताद जलाल चंडियो समेत जेके बि शरीक थिया उहे इन वीडियो में महफ़ूज़ थी विया ऐं हमेशह लाइ हिकिड़ी यादगार थी विया।